तरक्की ऐं रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल फैज़ाबाद धणे बाबति नओं पेंडोरा बॉक्स खोले छॾियो। संदसि चवणु आहे त तहरीक लबैक सां पहिरियों मुआहिदो करे पोइ वज़ीर आज़म शाहिद काकन अब्बासी खे आगाह कयो वियो। मुआहिदे में फैज़ हमीद ज़बरदस्ती शामिल थियो। वज़ीर आज़म शाहिद काकन अब्बासी मुआहिदो ॾिसी एतिराज़ कयो। शाहिद काकन अब्बासी वज़ीर जे इस्तीफ़ा ऐं फैज़ हमीद जे मुआहिदे में नाले जी मुख़ालिफ़त कई। हुकूमत खे आगाह कयो वियो त मुआहिदो थी वियो, सयूं बि थी चुकियूं, हाणे पोइ ते हटणु मुमकिन न आहे। तरक्की ऐं रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल फैज़ाबाद धणे बाबति कमीशन खे ॾिनल बयान में नओं पेंडोरा बॉक्स खोले छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।